अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मैरान टीवी न्यूज़ में वाक़े भली कार माया फराशाद सब खबर है। नजर हेडलाइन ते वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में को बि नओं सूबो न ठहंदो। सिंध असेंबली नवनि सूबनि ख़िलाफ़ ठहराव पास करे चुकी आहे। सूबे अंदरि मकानी इदारनि खे मज़बूत करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी हमेशह सूबनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे, न कि टोड़ण जी। कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त पिम्स अस्पताल में 14 मासूम जानियुनि जो नुक़सान ते सदमो पहुतो आहे। वाक़ियो अफ़सोसनाक आहे, पर मुस्तफ़ा कमाल जे इस्तीफ़ा जो मुतालबो न कंदुसि। बदकिस्मतीअ सां असां वटि अहिड़ा वाक़िया थी चुका आहिनि। पिम्स अस्पताल बाहि वाक़े में फोत थियल ॿारनि जो मड़ वारसनि हवाले कुझु वारसनि जो एहतजाज DNA टेस्ट कराइण जो मुतालबो। वारसनि जो चवणु आहे त सुञाणप करण खां सवाइ ॿारनि जा मड़ हवाले कया विया आहिनि। वज़ीर आज़म तरफ़ां जोड़ियल आला सतही जांच कमेटीअ पारां पिम्स अस्पताल जो दौरो। कमेटी बाहि लॻण जे फौरी सबब ऐं वाक़े जे टाइम लाइन जो तयन कंदी। 48 कलाकनि अंदरि शुरूआती जांच रिपोर्ट वज़ीर आज़म खे पेश कई वेंदी। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ सरकारी अस्पताल में फायर सेफ्टी इंतजामनि बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। अस्पतालनि में हंगामी तौर ॿाहिरि निकिरण जे रस्तनि ऐं पहुच जो जाइज़ो वठण जी हिदायत। वज़ीर आला पंजाब पारां वॾियुनि सरकारी अस्पतालनि ॿाहिरां 7 ॾींहनि अंदरि फायर हाइड्रेंट्स लॻाइण जो हुकुम। समूरनि ज़िलनि में फायर सेफ्टी इंतजामनि जी जाम रिपोर्ट 27 अगस्त ताईं तलब।